अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, बगदाद शरीफ जे पीर गौसे आज़म जो गादी नशीन पीर मंसूर शाह जिलानी जी ठठे आमदीनी आलिम ऐं मोहम्मदिया कादरिया जमायत जे सरपरस्त हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद सुओ जी अॻवानी में सवें मुरीदनि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी सजावल जे ब्यूरो चीफ मूजिबि सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। कादरिया जमायत जे सरपरस्त ग़ुलाम मोहम्मद सुओ चयो आहे त पाकिस्तान जे दौरे ते निकितल आहियां। मुसलमाननि खे इस्लाम जे उसूलनि मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण सां गॾोगॾु रब पाक जी इबादत करणु घुरिजे। गादी नशीन गौसे आज़म बगदाद शरीफ पीर मंसूर शाह जिलानी गौसे आज़म जे गादी नशीन जी पाकिस्तान ऐं मुल्की आमद असां लाइ बाइसे फ़ख्र आहे। असां संदसि भरपूर नमूने सां इस्तक़बाल कयो आहे। जमायत मोहम्मदिया कादरिया जे सरपरस्त हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद सुओ सिंध ऑनलाइन टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गौसे आज़म इज्तिमा में पूरी दुनिया जे मुसलमाननि लाइ इज्तिमाई दुआ पिणु घुरी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।